अज लाल लहू जी धरती ते अज लाल लहू जी धरती ते जे माण्हू मुंहिंजा रक्स करन मूं हेठ थियन गद्दारन जा ऐं पीर वॾेरन पीरन जा टंडे मोहम्मद खान जा सिंधारी कॉमेडी जा वर्करों बाबा सिंध कॉमेड हैदर बख्श जतोई जा सिपाहियों GSN अज कॉमरेड अज़र जतोई जी ॿी वरसी जे हवाले सां असां अॼु टंडे मोहम्मद खान में वॾेरा ऐं जागीरदारनि जे ख़िलाफ़ मार्च कयो आहे छो जो सॼी सिंध जा हारी सिंध जूं नियाणियूं सॼी सिंध ॿुॾी पई आहे सॼी सिंध ॾुख में वरितल आहे इन ई करे असां इहो हैदराबाद खां अॼु टंडो मोहम्मद खान पहुता आहियूं हीअ धरती शाह इनायत शहीद जी धरती आहे जे चयो जेको खेड़े सो खाए हीअ धरती शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी आहे साईं सदाईं करीम मथे सिंध सुखा दोस्त मिठा दिल था आलम सब आबाद करे हीअ धरती बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी आहे जे चयो इहे हारी ऐं मज़दूर इहे हारानी कुलूर झंडा झूलो ये हारी ऐं मज़दूर ये हारानी पुरनूर पोरे अंदर सुबह ऐं शाम GSN हेलो अॼु 70 सालनि खां वठी उन्हनि वॾेरनि ऐं जागीरदारनि जो जमण लॻो पियो आहे पहिरीं तारीख़ गवाहे त पहिरीं बि शहीद माई बख्तावर शहादत ॾिनी हुयूं हाराणी हुई ऐं उन में बाबा सिंध कॉमेड हैदर बख्श जतोई जॾहिं हुनजो केस विढ़ियो त उन्हनि जे दुश्मननि खे उमिरि क़ैदनि ताईं ऐं फांसियुनि ताईं पहुचाए छॾियो अॼु वरी उहो जबर वरी उहा वॾेरनि जी जेका इक़्तिदार जे नशे में पहिरीं त असांखे शहीद नाज़िम जोखे जो लाश ॾिनो पोइ नवाब वली मोहम्मद में सिंध जे हारियुनि जा लाश ॾिनो कल्ह तलहार में नाज़िया माछी जो लाश ॾिनो असां सम्झूं था ही वॾेरा शागीरदार सरमाएदार जो जेतिरे ताईं ख़ात्मो न ईंदो ओतिरे ताईं सिंध जा हारी मज़दूर तव्हां असां ख़ुशहाल न ईंदासीं ही गद्दार गद्दार आहिनि इन्हनि मां का चङाई जी उमेद न आहे हिकिड़े तरफ़ हुकूमत चए थी त बोड अची वई आहे अड़े बोड त आई आहे बरसातूं त दुनिया में पवंदियूं आहिनि पर हीअ त जेको आहे तो एॾो ज़ुल्म घाटियुनि जा पैसा खाई आहे वाहन जा पैसा खाई आहे जेका अरबे रुपयनि जी बजट आई ॿाहिरां उहा खाई आहे अड़े जदीदो केतिरो खाईंदो ही हारनि मिसकीननि जो माल तव्हांखे हज़म कोन थींदो हारी सुजाग आहिनि माण्हू सम्झनि था तमामु सम्झो था ईंदा तव्हां वटि इलेक्शन में पोइ ख़रीदनि फ़रोख़्त कंदा वॾेरा तव्हांजे वोटनि जा सौदा कंदा अॼु बि दरबदर आहिनि अॼु बि सूरनि में आहिनि जितां वञनि था थुकूं ऐं लालतूं में वॾेरनि ते जागीरदारनि ते लानत हिननि ते लानतूं पयूं पवनि सॼी सिंध कूड़ा वाइदा चवनि था असां हीअ ॾींदासीं माण्हुनि जा घर ठही विया माण्हुनि जूं ज़मीनूं बंजर थी वयूं अञा पाणी न पियो निकिरे अञा कट बंदि न थिया आहिनि कल्ह सेवण में 20 माण्हू वेचारा शहीद थी विया आहिनि हिकिड़े ई ख़ानदान जा उन्हनि जो ॾोह इहो हो जो रोड रस्तनि ते कट लॻो पियो हुकूमत जे तरफ़ां न को बोर्ड लॻल हो न को पुलिस बीठल हुई सभु उन्हनि जा वंगार हुआ वॾेरनि जी औताक ते मुख़्तियारकार तपेदार DC SP सॼी एस्टेब्लिशमेंट जे वॾेरनि उन्हनि खे ख़रीद करे छॾियो आहे माण्हुनि जी ज़मीनुनि जा खाता ॿिया चेंज थिया
पर को बाण बती ना शहीद थी वञो हरी वञो हिकिड़े तरफ़ हिकिड़े तरफ़ हारनि जी नोंद अची वई आहे सिंध में ऐं उहे धारिया आहिनि बि सिंध जो रहनि बि सिंध में ऐं मालकी जी दावा पिया कनि कराची में वेही उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां बाबा ही सिंध धरती ते केतिरियूं मुंहिंजल ॻाल्हियूं थियूं आहिनि पर सिंध जे माण्हुनि कॾहिं सिंध जो सौदो न कयो आहे असांजा तव्हां महिमान आहियो मालिक कॾहिं बि नथा थी सघो अञा बाबा सिंध हैदर बख्श जो इहो झंडो झूले हीउ ॾिसो इहो ॾाटे वारो झंडो 75 सालनि खां हले पियो जंहिंजे करे त हिकिड़े शाइर चयो आहे अयूबी दौड़ जा दड़का बराबर बाहे जा भड़का समय पे लाशे पे लटका बहादुर हो त हैदर हो फतेह अली मौत खां पोइ हैदर जी मौत खां पोइ के पियो दाद पई दुश्मन बहादुर हो त हैदर हो हाणे असांजो लीडर अयूब खान खां कान ॾियो जनरलनि खां कान ॾियो असां एस्टेब्लिशमेंट खे ॿुधाइण था चाहियूं केतिरो ॾींदो इक़्तिदार केतिरो इहे वॾेरनि खे तव्हां इलेक्शनूं खटाईंदो नेठि इहे कोर्ट ठहंदा ऐं हाणे जल्दी ठहंदा घणो ॾींहुं हाणे इहे बि कान हलंदा हिननि जा इक़्तिदार ठहंदा पर तव्हांखे वाइदो करिणो पवंदो तव्हांखे बि वचन करिणो पवंदो ॿुधाइणो पवंदो त वॾेरनि सां बाइकाट थींदो हथ मथे करे ॿुधाइए न सभु हथ मथे खणो इलेक्शन में बाइकाट थींदो इक़्तिदार में सिंध जा असली वारिस पहुचंदा जे ख़ुदा जो कसम पहुचंदा त तव्हांजी गुलामी जूं ज़ंजीरूं टुटी वेंदियूं कान रहंदियूं छा हिन शहीद बि त क़ुर्बानी ॾिनी न बाबा सिंध हैदर बख्श तो बि त क़ुर्बानी ॾिनी न असां जहिड़ा हज़ारे माण्हू सिंध तां क़ुर्बान थी वञनि पर सिंध ते सौदो क़बूल न कबो सिंध ते सौदो क़बूल न थींदो आख़िरी दम ताईं विढ़बो ऐं इन्हनि जागीरदारनि सरमाएदारनि जे कोटनि ते पंहिंजा हारी कमेटी जा ऐं ॻाढ़ा झंडा झूलंदा छो जो उहे पंहिंजे पैसनि जा पंहिंजे रत जो पंहिंजो पूरे जो हुन लुटियल माल ठाहियो आहे हे सिंध जूं कचे जूं ज़मीनूं पंहिंजूं आहिनि सिंध जे हारनि जूं आहिनि जेके कूड़ियूं अलाइनमेंट करे एस्टेब्लिशमेंट पंहिंजे मनपसंदि जागीरूं ऐं वॾेरनि जे हवाले करे छॾियूं आहिनि हिकिड़ी शइ जो हिसाबु थींदो हिकिड़े शहादत जो हिसाबु थींदो असांजा कई सिंध जा योधा जवान शहीद कया विया आहिनि शहादतूं वठो ॾींदासीं बाबा सिंध जे ख़ातिर सूली ते बि चढ़ंदासीं असांजा लीडर बाबा सिंध हैदर बख्श जो ताईं मच जेलूं कोलमपुर जेलूं काटियूं आहिनि असां हिननि जेलुनि खां कोन था ॾियूं मखदूम बिलावल बि त घाड़े में पीड़जी वियो तंहिंजे ई करे कामेर चयो वॾेरा चवनि था वॾा खाना आहियूं तमंदार सरदार सुल्तान आहियूं सहीफ़नि जे लाइ कहिड़े यज़दान आहियूं ऐं ॾाढनि जा नौकर ऐं दरबान हले कयो ॾाढनि जी नौकरी ऐं दरबानी केतिरी कंदो इंसान थियो सिंध जे माण्हुनि जो सोचो इहे माण्हू हुआ जिन तव्हांखे एश इशरत करायूं आहिनि हिननि महलनि में सिंध जे माण्हुनि जो रत ॾिनल आहे ऐं उहो रत हाणे गूंजे पियो तव्हांजी सूरत में असांजी सूरत में ही अॼु बि सिंध जूं हाराणियूं गैरतमंद रोडनि ते वेठियूं आहिनि बंदि कयो हींअर चयूं हाणे कुझु असां ॾींदासीं सिंध जे हारियुनि खे वरी चवनि था असां पैसा रखिया आहिनि को डिपार्टमेंट रेवेन्यू जो किथे सर्वे न कई आहे माण्हुनि जा घर ॾेई विया माण्हुनि जा माल मरी विया माण्हुनि जा बचा शहीद थी विया पर सिंध जो को बि वॾेरो जागीरदार रुगो कहिड़ा वाइदा रुगो फोटू सेशन कॾहिं वॾेरनि कोटड़ियूं हुयूं इहे कूड़ियूं कोटड़ियूं हुयूं बंदि कयूं फलाणा पंहिंजूं ज़मीनूं बि बचायूं हुननि पंहिंजूं ज़मीनूं बि बचायूं हुननि पंहिंजूं मिल्कियतूं बि पहुचायूं ॿी सिंध ॿोड़ाइनि ॿी सिंध तबाह थी वञे बर्बाद थी वञे 1 करोड़ सिंध जा माण्हू खुले आसमान ते वेठा हुजनि
वरी पिननि में केर का उन्हें केड़ा आया सिद्ध जो न्याणी रोनी अरे बाबा छो कोयलो हिते गैस हिते सिंधु दरिया हिते समंदस हिते हर शइ हिते पोइ छो धरती जा वारिस पिननि छो ॾियो न हिननि खे बाबा अरबे खरबे रुपयनि जा टैंक आहिनि किथां रुगो वॾेरनि जी औता कुते वरी उन्हनि जे वाठनि जी औता कुते पुलिस उन्हनि जे अवगार में जेको FIR में कढाए कलार में NTC जी FIR ने कढी आहे DSP जॾहिं मूं वॾो कारनामो बाबा कहिड़ो कारनामो कयो आहे तो हींअर ताईं को MP जो पुटु बदिलियो आहे ख़ाजा बदिलिया जेके मेन नॉमिनेट आहिनि उहे त वॾा ई कान्हनि तो वॾो कारनामो करे हेॾो घणा ज़ुल्म जे मथां ज़ुल्म तंहिंजे करे त कांग्रेस जो वरी हिकिड़ो ॿियो शेर आहे जॾो भरियो भल क़ैद खाननि खे कयो काबू जवाननि खे मारायो महिरबाननि खे नियारो नुक्तेदाननि खे छॾियो काटे सवाननि खे हलायो कारखाननि खे त पाकिस्तान ज़िंदाबाद सिंध में कराची में मच्छर कॉलोनी में सिंध जे माण्हुनि खे शहीद करे संसार कयो थो वञे जेके फैक्ट्रियूं आहिनि उन में थारा आबाद करे पिया वञनि सिंध जे माण्हुनि खे रोज़गार कनि सिंध जे नौजवाननि सां धोखो डेंगी मलेरिया जी टेस्ट एॾी महांगी करे छॾी अथव हुनजी कास्ट आहे 200 रुपया हज़ार रुपये में ग़रीब माण्हू नथा करे सघनि हुननि जा बचा मरनि जा हीअ कहिड़ी हुकुमरानी आहे हीअ धोखो था कयो तव्हांखे अचिणो आहे वरी सिंध में हिननि माण्हुनि वरी अचिणो आहे पर हाणे ख़ुदा रा तव्हांखे बाबा सिंध हैदर बख़्तोई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाह शही जा पोइ लॻायो ऐं मखदूम बिलावल जा पोइ लॻायो त बाबा हिननि मां जान छॾ तव्हां त ॿुधायो सही तव्हां त ॻाल्हायो हीअ हेॾी आवाज़ बीठी आहे तव्हां ॿुधायो बाबा जान छॾाईंदो वॾेरनि मां न बाबा वॾेरनि मां जान छॾायो हिननि जे इक़्तिदार मां जान छॾायो असां तव्हां सां गॾु हूंदासीं इहो तव्हां सां वाइदो आहे आख़िरी दम ताईं सिंध धरती जे करे विड़बो सिंध धरती खे बचाइबो हिन जिदोजहद हिन कारे झंडे सां वरी जीअं बाबा सिंध हैदर बख़्तोई सिंध असेंबली जो घेराव कयो कीअं पाण खे घेराव करिणो आहे लखे हारियुनि सां गॾु ऐं लखे हारियाणियुनि सां गॾु हथु वधे करे ॿुधायो केरु केरु हलंदो हुन सॼे में वाइदो मुड़साणो वाइदो हलबो विड़बो सिंधीअ लाइ विड़बो वॾेरनि सां विड़बो हक़ वठबो वाइदो आख़िर में नारो नारे 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 से नारे 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 से बाबा सिंध हैदर बख़्तोई बाबा सिंध हैदर बख़्तोई कामरेड अज़हर जतोई कामरेड अज़हर जतोई